नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस। नाणे वारे वफाकी वज़ीर मिफ्ताह इस्माइल रियल एस्टेट के ब्रोकर्स, कार डीलर्स, रेस्टोरेंट्स और हजम दुकानन के टैक्स नेट में आने जो ऐलान करे छो। मिफ्ताह इस्माइल जो कहना है तो मरहलेवार लखें दुकानन के टैक्स नेट में आने रहा हूँ। नंढन दुकानदारन ऐं सोनारन के टैक्स नेट में आणण लाइ तंजीमुन से ॻाल्हियूं कयूं वेंदियूं ऐं मुशावरत सां फ़ैसिलो कयो वेंदो। PTV ते हमले दौरान इमरान खान ऐं ॿियनि हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं। इमरान खान 100 ॾींहनि जे मुआशी प्लान समेत सभु कुझु वाइको थी वियो आहे। गुज़िरियल हुकूमत PTV खे नीलाम करणु चाहे पई। PTV ऐं ARY ग्रुप विच में मुआहिदो थियो। 22 अप्रैल ते मुआहिदे बाबति फैक्ट फाइंडिंग कमेटी जोड़ी वई। इतलात वारी वफ़ाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस। जैकबाबाद में मौलादाद फाटक वटि दस्ती बम हमलो, हिकु ॼणो मारिजी वियो। हिकु पुलिस एहलकार समेत 8 ॼणा ज़ख़्मी। बम धमाके में गुलाम मुस्तफ़ा नाले शख़्स मारिजी वियो। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिंध के 4 डिवीज़न सेक्टर लाड़काने, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास में पहिरें मरहले में सुभाणे मकानी चूंड लाइ पोलिंग थींदी। घोटकी, सखर, खैरपुर, जैकबाबाद, कशमोर, कंदकोट, कंबर, शहदादकोट, लाड़काने, शिकारपुर, नौशफरोज, शहीद बेनज़ीराबाद, सांगड़, मीरपुर ख़ास, उमरकोट और थर पार्कर में मकानी चूंड लाइ तैयारियूं मुकमल। पोलिंग जो सामान स्टाफ के मुकमल सिक्योरिटी से पंहिंजी पोलिंग स्टेशन ते पहुंचाइण जो सिलसिलो जारी। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम कया विया। पोलिंग सामान की निगरानी लाइ कराची, इस्लामाबाद में कंट्रोल रूम कायम। पोलिंग दौरान हिफाजती इंतजामन की यकीनी बनाइण लाइ 20 पुलिस ऑफिसरन के सिक्योरिटी जो खास टास्क ॾिनो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की ज़रदारी हाउस नवाब शाह अहमद सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम कया विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ के अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी सा अंबर और बिलावल भुट्टो ज़रदारी सा ॾाॾी जे लाॾाणे ते ताज़ियत कई। रेलवे वारो वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक, यूसुफ रज़ा गिलानी, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, शाज़िया मरी, मुर्तज़ा वहाब और ॿिया अॻवान पिणु मौजूद हुआ।